अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फ़िरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। ॻोठ कोट बहादुर लिंक रोड तां गुज़रंदड़ पलाल सां भरियल ट्रैक्टर ट्रालीअ खे बिजली जी तारुनि मां ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि सबबि ट्रैक्टर ट्राली सड़ी रख थी वई, जॾहिं त ड्राइवर मौजूदाने तौरु महफ़ूज़ रहियो। उन सिलसिले में ट्रैक्टर ट्राले जे मालिक मोहम्मद यूसुफ सोलंकी ॿुधायो त असां ट्रैक्टर ट्राले में पलाल लोड करे ज़ैतूननि जे बाग़ में खणी वञी रहिया हुआसीं त रस्ते ते बिजलीअ जूं तारूं हेठि हुजण करे तारुनि मां ट्रैक्टर ट्रालीअ ते लोड थियल पलाल खे बाहि वकोड़े वई ऐं असांजो नुक़सानु थी पियो आहे। ॿिए पासे ॻोठाणनि ॿुधायो त असां पंहिंजे मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। इतला बावजूदि फायर ब्रिगेडियर अमलो 1 कलाक देरि सां पहुतो। उन मौक़े ते ट्रैक्टर जे ड्राइवर ॿुधायो त फायर ब्रिगेडियर अमले खे फौरी तौरु कॉल कई, पर हू कलाक बाद पहुतो ऐं मुंहिंजो लखें रुपयनि जो नुक़सानु थी वियो आहे। जॾहिं त DC नौशहर फ़िरोज़ खां हिननि माली सहायता जी अपील कई आहे। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।